Alto da come niamo già pure le gianni che la tai urana di cambar podi हाँ कठोई मुझो अरे अरे वाचुड़ा तो के खबर आ मुझे हालत थी अरे तू बजे अखिन देख सरा दे सले तो के सदी खबर पई जी दिया तुझी नजर एडी तेज आ जो तो कह बटूंगड़े में ॾिसंदी न तो के खबर पई न घर में केर केर वेठो अया ने थयो ये टोक जा टोकरा मुझे मथा न रखो मु गरीब फकीर वाचोड़े सा अया वेल न था छजो तू गरीब है मनी तो असां दे दुश्मन जे घर नौकरी कया अया तो के टोक न बे था कयो हां अया ला मु तो सदाई तो आगे पाजो समझो भला ता करो मुझो साथ ॾिनो ऐं मोहारी ज़ाली न हवी ने भागी है मूंखां तलाक वठी वञी न कारे चमो त शादी कई हां मुंहिंजे पासे त लकोड़ बीठो अया ला वॾी टेक ॾिनी उन टेक ते त हिन महिल ताईं बीठी आहियां हाणे तव्हां ई ॿुधायो तव्हां ग़लति आहियो या मूं वारो लकोड़ ग़लति आहे हाँ या त गाल तुझी सही है पर बुझो यो हाजी लकुड़ लांती यो मामो उतरा थी ये के पंजो पाड़ में बैठा ये केड़े किस्म जो गाली पे कन का तो के खबर पई कन में बात पूरा पई थई अदा भोरल मां त सभरी जो खेर खुआया हिता जी गाल होते न विझंदुस तन में हाँ बातू आई खेर खुआ झेरे कराण मा तू छा जानी हाँ पोए सही मुंह के खून कया ने जो पंजे घर में चवण करो के छजो तव मुंह फकीर के सीधी गाल आवा चूड़ा जे घर में बाह लगंदिया उन में घर जा भाती त चाबर जो इंदो न मानू उन ते शक कंदो आ तू अजकल शक जे सिमरे में थी आई एकड़ी गाल बुतो तो वडो शक आ तो कोन छई नासी मथो चढ़ी सब मुरन वाले जी दो तव सदा खुश होंदो आबाद होंदो सको हेती महलाए थी गाल त बुधो हरी छा थी असा जे घर जो तुंजो अचण वञना ने पाबंदी खत्म था तो असा जे घर ईंदे माधानी अजकल अकेली आ मुरी जाल ओ कचहरियों कदे से वेंदरी पई होती आ अब तो बोरल दिल सां इजाजत दी थो न या डंडो खणी हणदे वात में मोचा तरफ का इजाजत थई बाकी दुआ कर त मोरो भानूरल जेल में आजाद थी थे उनके महाराजी करी वठदस चंदो साथे फकीर मानो आवे जाको अधरना धुमरदा अचंगो महला थी ओ मुजो मतलब आ महला तो थोरो जरूरी कम लाए वठो जेडी मल दिल चवई न असा जे घर जा दरवाजा तुझे ला 24 कलाक खुलिया पिया हसद को वने बूरल मां सद को वने मुजा जानी आई लव यू तारो बजाए ये उपतो सुबतो नाइन हाजे लाइन नाइन न आइन अरे पो तू त चई तो ना हिन त मा चो नाइन आ ये उपतो सुबतो आइन इन जो मामू आयो आ उतरादी वो भी पुत्र समेत दिल थी चवे त शुरू थे ऐं 99 ते भुलजी वरी वराए हिक खां शुरू करे पर दो वडेरा गाल बुधी ओतरा दी माण्हू खाईंदो आहे छा जो बादी ख़बर ॿुधाए ला मूंखे ते थुना आया अथई वडेरा माण्हू त कोन खाईंदो आहे पर तव्हांखे इहा ख़बर हुजे मामे उतरा दी ऐं नूरल भूरल वारनि जी पुरानी दुश्मनी आहे पुरानी ऐं केतिरी पुरानी पाकिस्तान आज़ाद थियण खां पहिरियां जी दुश्मनी आहे छा अरे जेकॾहिं दुश्मनी आहे त नूरल भूरल ऐं उतरा दी जी आहे न तूं सहकंदो छो आयो आहीं हाँ समझी न समझी छा समझी मुंहिंजे ख़्याल में त डंडो खणी तुंहिंजे पोयां पिया हल सची ॿुधा बुखा सवा घरनि खे धरकी करे आयो वडेरा मेरे डज़न खन हुया बा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।